जी बिल्कुल, तव्हां ॾिसी रहिया आहियो त भिड़शा जी नगरी में केतिरा ई अजरक जा कारखाना आहिनि। सिंध जे हिन अज़ीम सक़ाफ़त जे कारीगरनि खे सिंध हुकूमत मुकमिल तौर ते विसारे चुकी आहे। भिड़शा जी नगरी में जेके केतिरा ई हिते कारखाना क़ाइमु आहिनि, उते वॾे अंग में हिते कारीगर जेके आहिनि सिंध जी हिन अज़ीम सक़ाफ़त अजरक जे हवाले सां हिते कमु करे रहिया आहिनि ऐं कारखाननि ते सिंध जी अज़ीम सक़ाफ़त अजरक सां गॾोगॾु ॿियूं बि सक़ाफ़ती शयूं तयारु कयूं पियूं वञनि। असीं हिन वक़्तु हुनरमंद कॉलोनी में क़ाइमु मुख़्तलिफ़ कारखाननि ते मौजूदु आहियूं। हिते कारखाननि ते मौजूदु कारीगरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं हुकूमती सतह ते उन्हनि जी कहिड़े हद ताईं मदद कई वञे थी ऐं सिंध जे हिन अज़ीम सक़ाफ़त अजरक खे उजागर करण जे हवाले सां हुकूमत जे तरफ़ां कहिड़ा क़दम खयां पिया वञनि। ॾिसूं था हिते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ कारीगर आहिनि वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असां अजरक जे हिसाब सां अजरक में जिते कई क्वालिटियूं आहिनि उहे सभु जूं सभु तयारु करण में महारत आहे अलाह जी भलाई सां। ऐं ॿियो नंबर त उन में ताजमहल, शाह लतीफ़ मज़ार, क़ाइद एज़म मज़ार, मोटा पैलेस, इन्हनि जूं हिकु न पर कई कई जॻहियुनि ते मुंहिंजूं तयारु थियल वियूं ऐं असांजूं सेल थियूं। जेके बि असांजा सिंध में मज़दूर आहिनि या पाकिस्तान में मज़दूर आहिनि, सभिनि सां सहकार थी वञे न। अजरक जे कमु करण जे लाइ को कारखानो कोन्हे। मसवाड़नि ते वेठा आहियूं, मसवाड़ियूं महांगियूं आहिनि। ॿियो त असांजे रहण लाइ असांजी जॻहियूं पंहिंजियूं कोन्हनि। उनखां पोइ जेके धुलाईअ जूं खॾूं आहिनि या उहे फ़ासिले ते आहिनि। असांजा मुतालबा सभ खां त असांजो जेको पोरियत जो जेको ॿारु आहे उहो स्कूल जी तइलीम खां महरूम आहे। ऐं ॿियो वॾो मेडिकल जो मसइलो आहे। खारे पाणी जे करे पथरीअ जी बीमारियूं, ब्लड प्रेशर जी बीमारियूं, अदरक जूं बीमारियूं, मग़ज़ जी बीमारियूं, फट फ्रोड़नि जी बीमारियूं पैदा थियनि थियूं। उनजे करे ग़रीब माण्हू इलाजु करे कोन थो सघे ऐं अस्पतालुनि जा ख़र्च वॾा आहिनि। पोइ या तड़पी मरियो था वञनि या त पोइ वीचारा ईअं ई अलाह जे आसिरे ते पिया आहिनि। इलाह सां मुतालबो करियूं था त महिर ख़ुदारा ऐं जेको थो इंसाफ़ करियो। मुतालबा असांजा इलाही आहिनि पर हुकूमत करे कमु त करे सघे थी। पाणीअ जा मसइला आहिनि, कई मसइला आहिनि, कपिड़े जो मसइलो आहे ऐं मज़ूरनि जो कुझु को तदारुक थिए, को बीमार आहे या छा, सभिनि जा मसइला आहिनि। कारीगर हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे, 500-700 रुपया कमाए थो। जेकॾहिं को घर में प्रॉब्लम थी थो वञे, को बीमारी वग़ैरह जो, त उहे इंतिहाई परेशान थियनि था ऐं बाक़ाइदा ईअं खणी चइजे त पिनण ते मजबूर थी था वञनि। ऐं उन में कंहिं बि क़िस्म जो न असांजी का तंज़ीमी सतह ते का मदद कई वई आहे, न सरकारी तौर ते का असांजी मदद कई वई आहे। को इदारो ठहे ऐं सरकारी बाक़ाइदा जीअं हीअ कल्चर आहे त कल्चर बि कमु करे त थो, पर इहो बि किताबनि में आहे ऐं ईअं सिफ़ारशी सिस्टम आहे। जी बिल्कुलु, तव्हां ॾिसी रहिया आहियो त भिड़शा में अजरक सेंटरनि ते मौजूदु जेके कारीगर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असांजी हुकूमती सतह ते का बि मदद न कई वई आहे। सिंध जे हिन अज़ीम सक़ाफ़त अजरक समेत मुख़्तलिफ़ जेके सक़ाफ़ती शयूं हिते तयारु कयूं पियूं वञनि। हिते हिननि कारीगरनि जो चवणु आहे त असांखे तालीम जी सहूलियत सां गॾोगॾु सिहत जी सहूलियतूं बि फ़राहम कयूं वञनि। जॾहिं त हिते हिननि अजरक जे कारीगरनि जा जेके कारखाना आहिनि उहे बि उन्हनि खे हुकूमती सतह ते हिननि खे दुकान अलाट कया वञनि त जीअं हीअ अजरक जे कारीगर जेके आहे वेठा आहिनि हिते भिड़शा जी नगरी में मुख़्तलिफ़ कारखाननि ते, इहे अजरक जे हवाले सां वधीक जेके आहिनि उहे पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघनि। हिते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ कारीगर हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, उन्हनि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़।